दोस्तों, कराची शहर में इरशाद रांझाणी, जावेद भट्टी ऐं उस्मान मला खां पोइ अॼु असां चौथों लाश जेको आहे याने नौजवान जो अरशद बोज़दार जो ही लाश आहे जेको ईदी सर्द खाने पहुतो आहे। ही उन जो पीर सन वालिद जंहिंजे अखियुनि में केतिरा ई सवाल आहिनि तव्हांजे लाइ, मुंहिंजे लाइ, वाघ धणनि जे लाइ, सिंध सरकार जे लाइ। ऐं ही उहे पीर सन आहिनि जेके पंहिंजे कुल्हनि ते लाशा खणी खणी सिंध जी राजधानी कराची मां थकी पिया आहिनि। हिननि जो न को तदारुक थो थिए, न को इंसाफ़ थो थिए, न का अदालत थी थिए, न को हक़ थो थिए। ही पंहिंजा नौजवान गभरू जेका ट्रू जवानी हुजे थी, उन में जॾहिं 25 नौजवान थियनि था त कराची शहर मां असां उन्हनि जा लाशा खणी पंहिंजे अबाणनि इलाइक़नि ॾांहुं मोकिलूं पिया। त हिन जो लाश त ॾिसण जहिड़ो बि न आहे। त मां हाणे तव्हांखे छा ॿुधायां त हिन खे कीअं गोलियूं हणी हिन गभरू नौजवान खे ॾिसो, ही अरशद बोज़दार, हिन खे घुराए करे जेको आहे धोखे सां गोलियूं लॻायूं आहिनि। ही हिकिड़ो ॿियो असांजो शहीद। त ही असांजा गभरू जवान, तव्हां ॾिसो केॾो सुहिणो नौजवान आहे। उनखे धोखे सां घुराए इम्तियाज़ सिराइकी गुंडो जेको न्यू कराची जे यारू ॻोठ में क्रिमिनल आहे, उनजो पीउ, उनजा भाइर दलाली करे फाशी जा अॾा हलाईंदा आहिनि। उन इलाइक़े में हर माण्हू खे ख़बर आहे। उन्हनि जी यारी दहशतगर्दनि सां आहे, उन्हनि जी यारी करप्ट पुलिस वारनि सां आहे। अॼु हिन नौजवान खे उन्हनि कीअं क़तल कयो आहे, वाक़े पुठियां कहिड़ा सबब आहिनि, ही हिन जा वारिस बीठा आहिनि असां सां गॾु। ही दोस्त न्यू कराची जा गैरतमंद, ही हसन मक्सी वारा, ही ॿिया दोस्त सभई पहुता आहिनि हिन पंहिंजे नौजवान जी वारसी करणु। ऐं ही जेके नंढड़ा भार, ही जेके नौजवान पहुता आहिनि। त असां रांझाणी जो लाश कुल्हे ते खयोंसीं। उन खां पोइ जेकॾहिं रहीम शाह खे फाही जी सज़ा अचे हा त अॼु ही ॿिया नौजवान असांजा गभरू शहर कराची याने सिंध जी दिलि में ईअं क़तल न थियनि हा। अॼु ही असांजो जावेद भट्टी इन साॻे ई सरजानी टाउन वारे इलाइक़े ॿियनि इलाइक़नि में इहे शहीद न थियनि हा धारियनि हथां। इहो उस्मान मला मलीर जे सुमार ॻोठ में शहीद न थिए हा। जेकॾहिं कातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे हा, तकड़ा केस उकलाया वञनि हा, छाकाणि त दहशतगर्दनि जो जिगर वधे थो, दिलि वधे थी। उनखे ख़बर आहे त असांखे कुझु न थींदो ऐं रोज़ असां नवां लाश खणूं पिया। ही चाचो ॿुधो छा थो चए चाचो। हुकूमत हींअर बि असांखे पियो धमकाए त तव्हांजो कीअं इलाइक़ो थियो, छा थियो, असांजो असां केस तव्हां सां अञा हुकूमत थी पुलिस थी बदमाशी करे, इंसाफ़ नथी करे। फलाणे एरिया जा आहियूं, असांखे सभु ख़बर आहे। छाजो ख़बर, भड़ोतखोरी जो ख़बर अथनि, ॿियो त कुझु ख़बर कोन अथनि हुनजो। त ही नौजवान तूं इन जे लाइ जवान कयो त शहीद थिए, हिननि जे कार्य त करनि था न। को इंसाफ़ न आहे, का मालकी न आहे। पुलिस भी धमकियूं था ॾियनि। सिंध सरकार असांजी आहे, पोइ बि मदद न आहे। नथो करे, अखियूं बंदि कयूं वेठा आहिनि, पैसा खाइनि। हाँ, ऊपर से धमका रहे हैं हम लोगों को। त ही पोड़े पी जा जज़्बा ॾिसो त सरकार माना पुलिस ॿिया माण्हू जेके हिननि खे दॿाइनि था त बाबा मरण वारे जो कसूर आहे, उहो कराची में छो थो रहे। इहो जवान तूं पुट छो कयो कराची शहर में, इन जे लाइ कयो त इन जी लाश मोकिलंदासीं असां। सॼो ॻोठ गवाह आहे त कीअं दहशतगर्दी ऐं बर्बरियत थी आहे। मां तव्हांखे ॿुधायां थो हक़ीक़त छा आहे। हिन गभरू नौजवान जो कसूर इहो आहे त ही हिकिड़ी छोकिरी सां प्यार कंदो, मोहबत कंदो, सॼे ॻोठ खे ख़बर आहे। ही पंहिंजा वालदेन होॾे मोकिले चुको हुयो रिश्ते जे लाइ। छोकिरी रोए पई हिन वक़्तु। ही निकाह करणु चाहिनि पिया शरई तरीक़े सां ऐं राजूणी तरीक़े सां, जीअं इज़त वारे तरीक़नि सां थींदो आहे। उन्हनि हिकु क़तल न कयो, हू छोकिरी बि हाणे ख़ुदकुशी जी कोशिश करे चुकी आहे। ऐं हुनजे भाउ
ॿियनि गुंडनि सां मिली करे, छाकाणि त ही मुतहरिक किरदार हुयो इलाइक़े में, पंहिंजनि जी मालिकी कंदो हुयो इलाइक़े में। यारूगोड़ जी ख़बर न हुते केरु था रहनि, असांखे ख़बर न हुयो कहिड़ी दहशतगर्द जमायत अॼु आहे पंहिंजे उरूज में। ही उन्हनि जा रियासती गुंडा जेके आहिनि, ही उन्हनि जी बछ ते माण्हुनि जा दुश्मन आहिनि। हिन खे धोखे सां घुरायो अथऊं हुते, अरशद बोज़दार खे घुराए करे गोलियूं हयूं वयूं, हिननि खे शहीद कयो वियो आहे। ऐं ड्रामेबाज़ी 4 माण्हू हिननि जेको आहे नामज़द कया आहिनि। हिकिड़ो उन्हनि पाण मुरादो जेको आहे पुलिस सां जोड़ तोड़ करे इम्तियाज़ सिराइकी पंजाबी जेको आहे मुल्तान जो, उनखे पुलिस प्रोटोकॉल ॾेई करे थाणे ते विहारियो आहे। कातिल हिकिड़े खे उनखे उनजी ख़ातिर तवाज़ा थी कई वञे। इहे रवैया आहिनि त पोइ कातिलनि जा जिगर छो न वधंदा, उन्हनि जी दिलि छो न पुख़्ती थींदी। ख़बर आहे उन्हनि खे त लख रुपयो ॾेई असां इंसानी जान खसे सघूं था। अदालतूं तकड़ियूं कार्रवायूं नथियूं कनि। ATC कोर्टनि में बि केस सालनि जा साल हलनि पिया। रहीम शाह जो मिसाल साम्हूं आहे। पधरे पट पयूं आहिनि वीडियोज़ यार, पधरे पट गवाह पिया आहिनि। सॼी सिंध, सॼी दुनिया गवाह आहिनि बर्बरियत ऐं उनजी वीडियो जेका वायरल थी आहे, उन में ॿियो को सवाल कहिड़ो आहे? रुकावट कहिड़ी आहे कानूनी सज़ा ॾियण में, फाही जी सज़ा ॾियण में? का रुकावट न आहे। पर पोइ बि जस्टिस डिलेड जस्टिस डिनाइड, इंसाफ़ में सुस्त रफ़्तारी बि इंसाफ़ जो क़त्ल आहे। दुनिया जो कानून थो चए। ही लाश असां ॿीहर था मोकिलियूं, सुबुह जो पीर जो ॻोठु वेंदो। हिन जी अमड़, हिन जो पीर सन पीउ जे ख़्वाब सांभिया अखियुनि में, अलाए घणा सपना हुया हिननि जा त सिंध जी दिलि कराची में ही रोज़गार कंदो, पंहिंजे पीर सन पीउ माउ जो जेको आहे सहारो बणिबो। उन्हनि जो लाश था खणी वञनि। त ही सिलसिलो बंदि नथो थिए। सिंध सरकार खे जागणो पवंदो। IG सिंध खे जागणो पवंदो। एडिशनल IG कराची खे जागणो पवंदो त बाबा छो, कसूर कहिड़ो आहे? असांजी जान जी का क़ीमत न आहे? धरती जा वारिस असां, सिंध जी दिलि कराची जा वारिस असां, बेयारो मददगार कुसजूं बि असां पिया। को इंसाफ़ नथो थिए, को तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे असांखे हिते। 24 कलाक असां दुश्मन जी अख में कंडो आहियूं। कॾहिं मूंखे क़त्ल कंदा, मूंखे का ख़बर न आहे। कॾहिं हिननि माण्हुनि खे क़त्ल कंदा, हिननि खे का ख़बर न आहे। ॾोह सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजनि जी मालिकी छो था कयूं असां, ग़रीबनि सां असां छो था बीहूं। इहो ॾोह आहे असांजो, जंहिंजी पादाश में असांखे गोलियुनि जो खाज बणाए पियो वञे ऐं असांजी का वाहुर नथी थिए। ठेले वारो गैर सिंधी मरे थो, रेड़े वारो, चिंची वारो, त ऐसे छा मुअतल था थियनि? हिते हिकिड़ो बि न एक्शन थियो आहे पुलिस जे आला अमलदारनि जो। त बाबा जानवर त न कुठो आहे, इंसान आहे। पोइ बाद में ॿोलियूं आहिनि। असां सां हिन जो सोट गॾु आहे राशिद बोज़दार। उन खां पुछूं था त इहो छा मामिलो थियो आहे, मामिलो कीअं आहे, कीअं धोखे सां हिनखे शहीद कयो वियो आहे? 4 घंटे बाद पहुती आहे पुलिस। ॿुधा था राशिद? अदा सौट रो मुंहिंजो तक़रीबन काफ़ी टाइम खां छोकिरी सां प्यारु कंदो हुयो। उन खां पोइ जेको आहे न कि छोकिरी रिश्ता मोकिलिया, ठीकु आहे। छोकिरी पाण जेको आहे न, छोकिरी माउ जेको आहे न कि सौट जे घर अची पहुती त जेको आहे न कि बाबा असां रिश्तो करणु चाहींदा। हेॾो वरी असांजा सौट हुया, उहे बाक़ाइदे जेको आहे न कि रिश्तो करणु चाहिनि पिया। त इहे सिलसिलो हलंदो रहियो। उन खां पोइ जेको आहे न कि अची उनजे भाइरनि खामखा जेको आहे न कि वेही करे असांजे हिकिड़े जवान छोकिरे खे मारियो, घुराए करे धोखे सां। त बाबा ऐं उहो छोकिरो उन सां गॾु उनजो दोस्त हूंदो हुयो, ठीकु आहे। छोकिरी जो दोस्त हूंदो हुयो असां वारे सौट जो। त बहरहाल जेको आहे न कि उनखे गॾु खणी घुमाए फिराए हो। आख़िर अॼोके ॾींहं में उनखे धोखो ॾेई करे उनखे घुराए करे 8-10 ॼणनि अॻु में उन सां तशदुद कयो, अॻु में उन सां विड़िया। पोइ वरी उनखे पिस्टलनि जा फायर करे उन्हनि खे जेको आहे न कि गोलियूं हणी करे मारे छॾियूं। हे त हे मुश्ताक सरकी जूं हिकिड़ी वॾियूं महिरबानियूं जेके माना असांजो दोस्त बि आहे, भाउ बि आहे। हिकु असां सिंधियुनि जो ईअं सम्झ त हिकिड़ो कराची जहिड़े शहर में
त माना हिकिड़ो मसइलो जे छा चवंदा आहिनि त माना ईअं आहे मुश्ताक सरकी असांजे लाइ। ठीकु आहे, बहरहाल असां वटि अची करे हाणे पहुतो असां ईदी सेंटर जे उते बीठा आहियूं त मुश्ताक सरकी खे जीअं ख़बर पई, हालांकि मां बि राब्ते में न हुयोमांसि, त मूंखे पाण खे हिकिड़ो माना अचानक हिकिड़ो ख़बर पइजी वई त बाबा मुश्ताक सरकी अॻु में ई तव्हांजे इंतज़ार में उते बीठो आहे। त मुश्ताक सरकी जूं महिरबानियूं, बहरहाल हीअ बिल्कुलु नाजाइज़ी थी आहे। दोस्तो ही ॾिसो, याने छोकिरी राज़ी, छोकिरी जो पीउ राज़ी, छोकिरी जा भाइर राज़ी, हिन जो ख़र्च खाईंदा रहिया आहिनि सॼे घर वारा। पर छाकाणि त ही सरगरम किरदार हुयो, हुननि खे बछ ॾिनी वई आहे त हिन माण्हू खे इन आड़ में इहो जवाज़ ॼाणाए जेको आहे हिन खे शहीद कयो। हिननि सां फोटू हिननि जे भाइरनि सां उन्हनि पाण रिश्ता मोकिलिया आहिनि। त हाणे मुख़्तलिफ़ बहाननि सां असांजे नौजवाननि जूं हयातियूं खसियूं वञनि पियूं। जवाज़ ॼाणाए, अहिड़ा जवाज़ ॼाणाए जेको जस्टिफाइड हुजनि। माना हर को माण्हू चए था गैरत जे नाले ते क़तल थियो आहे। छाजी गैरत? तव्हां हुन जे घर था वञो, उहे तव्हांजे घर था अचनि, सालनि खां तव्हांजो तालुक आहे, तव्हां राज़ी आहियो रिश्तो ॾियण ते, पोइ छाजो ही ड्रामो आहे सॼो? त असां सभु सम्झूं था, कॾहिं पाणी जो टैंकर कंहिं सिंधी ते चाढ़े हुनजी हयाती खसी पई वञे, कॾहिं स्ट्रीट क्राइम जी आड़ में कंहिं नौजवान खे गोली हणी शहीद पियो कयो वञे, कॾहिं मुख़्तलिफ़ पुलिस जा कूड़ा एनकाउंटर करे नौजवाननि जूं हयातियूं खसियूं पियूं वञनि। असां सभु वारदातूं सम्झूं था असल मक़सदु छा आहे। ऐं जेको बि लाश खणी ॾिसो सिंधियुनि जो, उहे पंहिंजे इलाइक़नि में मुतहरिक किरदार रहिया आहिनि पंहिंजनि जी मालिकी जा। हिकु हिकु लाश जो मां चैलेंज थो कयां, ॾिसो किरदार, को अबोझ माण्हू न मो आहे हिते शहीद न थियो आहे। सभु मुतहरिक किरदार, सरगरम किरदार, जेके धारे जी अख में कंडो आहिनि शहर कराची में, उन्हनि खे चूंडे चूंडे शहीद पियो कयो वञे। त सिंध रेंजर्स खे, कराची पुलिस जे आला अमलदारनि खे इन मामले ते करड़ी नज़र रखणु घुर्जे। कातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾियण जे लाइ कोशिशूं करणु घुर्जनि। असां अदम तशद्दुद जा हामी आहियूं, असां अमन पसंद आहियूं, असां को बि कानून हथ में नथा खणणु चाहियूं। ॾिसो बीठा आहियूं, ॿाॾायूं था, दांह था ॾियूं सरकार खे, असां सां इंसाफ़ कयो। जज साहिबान खे अपील था कयूं, इंसानी हक़नि जे अलमबरदारनि खे अपील था कयूं, अपील ते अपील था कंदा अचूं असां। ख़ुदारा सिंधियुनि खे जानवरनि जी सिंध जी दिलि कराची में शहीद न कयो, न कयो, न कयो। त हिन दोस्त जो मड़ असां ईदी सर्द खाने में रख रहियूं पिया। सुबुह जो हिन जो आलिन अखियुनि सां मड़ जेको असां पीर जो ॻोठु रवानो कंदासीं। ऐं पुलिस खे इहो चिताओ था ॾियूं त रातो राति चारई दहशतगर्द पकड़ियो, एटीसी जो केस दाख़िल कयो, दहशतगर्दी कलम लॻायो ऐं उन्हनि खे ॿुधायो त ही लावारिस न आहिनि। तेसि ताईं ख़ामोश न वेंदासीं असां जेसि ताईं इंसाफ़ नथो थिए। त दोस्त इन मामले ते करड़ी नज़र रखो, सभिनी खे अपडेट कंदासीं असां।